अॼु असां पढ़ी वठंदासीं या सम्झी वठंदासीं सी जेको अखर आहे अंग्रेज़ी ज़बान जो उन जो इस्तेमालु सी अखर जेको आहे उहो सिंधी ज़बान जे कंहिं बि अखर जे लाइ इस्तेमालु न कयो वेंदो आहे। पर ही सी अखर जॾहिं असां अंग्रेज़ी लिटरेचर या अंग्रेज़ी वर्ड या जुमला पढ़ंदा आहियूं त उन पढ़ण दौरान सी अखर पंहिंजा ॿ आवाज़ ॾींदो। हिकिड़ो सीन जे आवाज़ में उन सीअ खे पढ़ियो वेंदो, ॿियो काफ़ जी आवाज़ में उन सीअ खे पढ़ियो वेंदो। अचो त इन असूल खे सम्झी वठूं त कहिड़े असूल तहत सी पंहिंजो आवाज़ सीन में ॾींदो ऐं कहिड़े असूल तहत सी अखर पंहिंजो आवाज़ काफ़ में ॾींदो। त उन असूल खे साम्हूं रखी करे असां उन जो आवाज़ सही तरह सां उहो उचारे सघूं, उहो चई सघूं ऐं उहो पढ़ी सघूं। ऐं था असां उन कानून खे सम्झण जे लाइ जेकॾहिं सी जेको अखर आहे उहो किथे इस्तेमालु थियल आहे ऐं उन अखर खां पोइ ई हुजे, आय हुजे या वाय इस्तेमालु थियल आहे त उन सूरत में उहा सी जेका आहे उनखे सीन जे आवाज़ में पढ़ंदासीं। मिसाल तौर ते सीअ खां पोइ ई अखर इस्तेमालु थियो आहे, इन करे आवाज़ सैंड। सीअ खां पोइ आ इस्तेमालु थी आहे, इन करे असां हिनखे पढ़ंदासीं सिटी यानी सीन जे आवाज़ में। खां पोइ वाय अखर इस्तेमालु थियो आहे, इन करे असां हिनखे पढ़ंदासीं साइकिल यानी सीन जे आवाज़ में। उन खां अलावा जेकॾहिं सी अखर खां पोइ जेकॾहिं ए ओ यू इस्तेमालु थियल आहे उन सूरत में उन सीअ जे आवाज़ खे असां काफ़ जी आवाज़ में पढ़ंदासीं। मसलन सीअ खां पोइ ए इस्तेमालु थी आहे त असां पढ़ंदासीं केन। सीअ खां पोइ ओ इस्तेमालु थियो आहे कॉट। सीअ खां पोइ यू इस्तेमालु थियो आहे कप। इन खां अलावा बि हिकिड़ो कानून आहे, तंहिंखां पोइ को बि कॉन्सोनेंट अखर जेकॾहिं इस्तेमालु थियो आहे, जहिड़ी तरह सां ई आई वाय ए ओ यू इस्तेमालु थिया हुआ, अहिड़ी तरह सां जेकॾहिं को बि कॉन्सोनेंट अखर इस्तेमालु थियो आहे सीअ खां बाद में, अहिड़ी सूरत में बि सी जेको आहे उहो काफ़ जी आवाज़ में पढ़ी वेंदी। मसलन क्लीन। सीअ खां पोइ एल आई आहे ऐं एल कॉन्सोनेंट आहे, इन करे पढ़ंदासीं क्लीन। सीअ खां पोइ आर आई आहे, इन करे पढ़ंदासीं क्राई। सीअ खां पोइ आर आई आहे, पढ़ंदासीं क्वीन। अहिड़े तरह सां असांखे रुगो हिकिड़ी शइ ज़हन नशीन करणी आहे त जेकॾहिं सी अखर खां पोइ जेकॾहिं ई आई ऐं वाय असांखे नज़र अचे सीअ खां पोइ त उन सूरत में असांखे इहा ॻाल्हि ज़हन नशीनी करणी आहे त सिर्फ़ु इन्हनि टिनि अखरनि खां पोइ या उन्हनि जे इस्तेमाल खां पोइ सिर्फ़ु असां उनखे सीन जे आवाज़ में पढ़ंदासीं सी अखर खे, न त इन खां अलावा बाक़ी असां सभिनी सी जे आवाज़ खे काफ़ जी आवाज़ में पढ़ंदासीं।